सिंधी मानुन जो जेको अज़ली ऐं अबदी पैगाम आहे सिंधी जेके अमन जा प्रचारक आहिनि ऐं हुननि कंहिं बि कॾहिं पंहिंजे तारीख़ में हला न कई आहे, यलगार न कई आहे। ऐं अॼुकल्ह जेको सिंध में थी रहियो आहे, माहौल जुड़ी रहियो आहे, उन में सिंधी माण्हुनि खे ईअं पेश कयो पियो वञे ॼण त के इंसानियत जा दुश्मन आहिनि। हालांकि हीअ दुनिया जी उहा धरती आहे जेका अमन ऐं प्यार जी धरती आहे। हितां जे आलमनि, अदीबनि, शाइरनि सदाई पुरअमन पैगाम ॾिनो आहे, अमन वारो पैगाम ॾिनो आहे, मुहबत वारो पैगाम ॾिनो आहे ऐं सेक्युलर रहिया आहिनि ऐं काइनात में सिंधी पंहिंजी हिकिड़ी तारीख़ रखनि था। उन हवाले सां हिन प्रोग्राम मां फ़ाइदो वठंदे मां ही पंहिंजो नज़म पेश कयां थो त जीअं दुनिया वारा या दुनिया में रहंदड़ सिंधी इहो महसूस कनि त जदीद दौर जो शाइर बि साॻे ई भिटाईअ जे फ़लसफ़े खे, शाह इनायत जे फ़लसफ़े खे, मखदूम बिलावल जे फ़लसफ़े खे, अयाज़ जे फ़लसफ़े खे, सचल जे फ़लसफ़े खे ऐं सामीअ जे फ़लसफ़े खे अॻिते खणी हली रहियो आहे। मुंहिंजे नज़म जो उनवान आहे इंसान। ही भूरा ही कारा ही इंसान सारा, ही भूरा ही कारा ही इंसान सारा, अकुल फहम ऐं इल्म इदराक वारा, किताबनि जा कायल धर्म दीन वारा। किताबनि जा कायल धर्म दीन वारा, ही तौरेत ज़बूर इंजील वारा, ही दाऊद मूसा ऐं ईसा जा प्यारा, ही हिंदू ब्रह्मण यहूदी नसारा, ही पोथुन ऐं गीता ऐं रगवेद वारा, ही आदम ऐं गौतम मुहम्मद जा प्यारा, ही मोमिन मुसलमान क़ुरान वारा। अथनि माउ साॻी अथनि पीउ साॻियो, अञा तिन में अहसास पूरो न जाॻियो। अथनि खून साॻियो ही ॼाणनि था सारा, मगर पोइ बि हिक ॿिए खां एॾा किनारा, जीअं फर्श खां दूर सिज चंड तारा। करे खून हिक ॿिए जो वेढ़ाक थी पिया, ही जलाद कातिल ऐं सफ़ाक थी पिया। अञा बि त हिक ॿिए खे मारे मञाइनि, पया खून हिक ॿिए जो अॼु बि वहाइनि। तरारियुनि सां हिक ॿिए खे अॻुठे कुठाऊं, वरी बम बारूद हाणे हयाऊं। चवनि था असां जहिड़ो को पाक कोन्हे, असां जहिड़ो ॿियो को बि अशराफ कोन्हे, मुक़दस मुहांडरो ऐं हुशनाक कोन्हे, असां जहिड़ो हिक ॿिए जो गमनाक कोन्हे। ॿिए मखलूक सारीअ जा सरदार आहियूं, कंदासीं उहो जो असीं पाण चाहियूं। तकबुर करे केॾो बीमार थी पियो, ही इंसान शैतान जो यार थी पियो। ॾिसो केॾो बेकार बदकार थी पियो, ही इंसान अयार मकार थी पियो। ॾसियो ही संदसि दीन ईमान चइबो, ॾसियो ही संदसि दीन ईमान चइबो, ही इंसान चइबो या शैतान चइबो। खुदाया मां तुंहिंजे खुदाईअ मां ॼातो, आदम ऐं गौतम जो ऐलान साॻियो ऐं मूसा जो ईसा जो पैगाम साॻियो, मके जे मुहम्मद जो इस्लाम साॻियो। अजायो ही इंसान अटकी पियो आहे, मज़हबनि जे झंझट में लटकी पियो आहे। ही भूरो या कारो आहे ॾाढो प्यारो, असल में त सभु कुझु ई इंसान आहे, बणियो पाण लाइ पाण नुक़सान आहे। ही इंसान आहे, ही इंसान आहे, बणियो पाण लाइ पाण नुक़सान आहे। दोस्तो, जीअं त ही असांजे धरतीअ जो पैगाम आहे, हिकु शाइर जे दिलि जी धड़कन आहे। ऐं जेके बि सिंध में भूरे भील खां वठी या जेके वाक़िया थियनि था, असीं ईअं था सम्झूं त इहे हथ वठी कराया वञनि था सिंधियुनि जे धरतीअ खे फॿाइण जे लाइ, सिंधी माण्हुनि खे बदनाम करण जे लाइ। सिंधी ॾाढा सबाजड़ा माण्हू आहिनि। हीउ हिकु सिंधीअ जो पैगाम आहे जेको रूह सां पेश कयो आहे। अव्हां दोस्तनि खे ॿुधायो आहे, यकीनन अव्हां खे हीअ ॻाल्हि पसंदि ईंदी। अव्हां जूं महिरबानियूं।